साहिब सुखमनी साहिब जी 63 पदी जे 7 पद जे अंदर फरमान करन था, निर्धन को धन तेरो नाम, निथावे को नाव तेरा थाम। चेदा ऐ परमात्मा तुझे नाम जपण वारे जेके तुझे आसरे हलदा आहिनि न, जे अगरि उहे दुनियावी धन पखो ग़रीबी हूंदा आहिनि न, पर परमात्मा तुझो नाम ई उन्हनि जे लाइ धन आहे। निर्धन को धन तेरो नाम, निर्धननि जे लाइ परमात्मा तुझो नाम ई धन आहे। निथावे को नाव तेरा थाव, जंहिंखे कोई बि आसरो न आहे, सिर्फ़ु तुझो आसरो आहे परमात्मा, तुझो नाम ई उनजे लाइ आसरो आहे। निमाने को प्रभ तेरो मान, सगल घटा को देव दान। ऐं परमात्मा निमाणे जे लाइ तुझो नाम ई आदर आहे, उनजी इज़त आहे, सगल घटा को देव दान। ऐं परमात्मा तूं सभिनी जीअनि खे दान ॾियण वारो दातार आहे, तूं थकंदो न आहे कॾहिं, सभिनी खे दान ॾींदो रहे थो। सगल घटा को देव दान, करण करावन हार स्वामी, सगल घटा के अंतरजामी। सभिनी जी ॼाण आहे परमात्मा, तूं पाण ई ॼाणे थो, सभिनी जे अंदर जी तोखे ई ख़बर आहे। ऐं तूं करण करावण हार बि परमात्मा तूं पाण ई आहीं। करण करावन हार स्वामी, सगल घटा के अंतरजामी। अपनी गत मित जानो आपे। ऐं परमात्मा तूं पंहिंजी गत मित, तूं पंहिंजी वॾियाई, पंहिंजियूं मर्यादायूं, पंहिंजी सीमा पाण ई ॼाणे थो परमात्मा। अपनी गत में जानो आपे, आपन संग आप रबराते। ऐं परमात्मा तूं पंहिंजे ई पाण में मन मस्त आहीं, मगन आहीं, पंहिंजो पाण में ई रमियल आहीं, रतियल आहीं। आपन संग आप रबराते। अॻिते साहिबु फरमाईंदा चवंदा, तुमरी उस्तत तुम ते होए। हाणे हिते हिकिड़ो वॾो सुवालु अचे थो, जे अगरि तुंहिंजी स्तुति तुंहिंजी तोसां ई थी सघे थी, त पोइ असां छो कयूं, इंसान छो करे तुंहिंजी स्तुति कयूं। पर साहिब थोरो ध्यानु ॾियनि था, गुरु अर्जन देव महाराज एॾी वॾी हस्ती जा मालिक थी करे, एॾी वॾी स्तुतियूं जी बयान करे, पोइ बि चवंदा असां तुंहिंजी स्तुति नथा कयूं। हे आहे निमाणप, इहो आहे परमात्मा जो आसरो, इहो आहे पंहिंजे अंदरो अहंकार खे ख़तमु करणु, निमाणो थी हलणु। इहा आहे निम्रता जेकी गुरु अर्जन देव महाराज सेखारीनि था पंहिंजे सिख खे। एॾी वॾी स्तुति बयानु करे, उनजे नाम जी स्तुति बयानु करे, पंक्ति पंक्ति में फरमाए करे, पोइ बि चवंदा असां छा बयानु करे सघूं था। तुमरी स्तुति तुम ते हुई, ऐं परमात्मा तुंहिंजी स्तुति त तोखो ई थी थी। नानक अवर न ॼाणस कोई। ऐं परमात्मा ॿिए कंहिंखे छा ख़बर, असां जीव निमाणा आहियूं, असांखे एतिरी ताक़त न आहे परमात्मा। सो साध संगत जी, हलदड़ सुखमनी साहिब जी सिंधी में वीचार पाण बि सरवण कयो, अॻिते संगतनि सां ई बि सांझी कयो, शेयर करे। सो दास जे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, भाई सुरेंद्र सिंह जेकाबाद वारे खे, जंहिंसां असांखे हौसला अफ़ज़ाई थींदी। ऐं अॻिते बि संगतनि जी आस सां जेको आहे न, सिंधी में जेके गुरबाणी जी वीचार जी सेवा हलंदी पई आहे, उहा निरंतर हलंदी रहे। वाहिगुरु जी का ख़ालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।